में जो भी डूब गया उसे दुनिया की लहरों से डरना क्या। तेरे इश्क में जो भी डूब गया उसे दुनिया की लहरों से डरना क्या। तेरे इश्क में जो भी हुम्मा हुम्मा कर भैया, अल्लाह जी से डर भैया। हुम्मा हुम्मा कर भैया, अल्लाह जी से डर भैया। गहराई में जितना भी जाऊं, गहराई में हो गहराई में जितना भी जाऊं, तुझको पास में उतना ही पाऊं। तेरे इश्क में जो भी डूब गया उसे दुनिया की लहरों से डरना क्या। तेरे इश्क में जो भी डूब गया उसे दुनिया की लहरों से डरना क्या। तेरे इश्क में जो भी 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 तेरे इश्क में जो भी। क्या बात है ज़ेब, क्या बात है, जबरदस्त स्टार्टिंग। वेल सब खां पहिरियों अस्सलाम वालेकुम। मां तव्हां जो होस्ट ज़ुहैब चांडियो ऐं मां आहियां बिस्मा बाबर। ऐं भाभी जी अचो, तव्हां त सलाम कयो ई न, असांजी ऑडियंस खे अची वञो। भाभी जी ये ॻाल्हि आहे न। बहरहाल भई अॼु ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे त मुंहिंजे तरफ़ां ऐं मुंहिंजी तरफ़ां असांजी पूरी टीम जे तरफ़ां, धरती टीवी जे तरफ़ां, असांजे डायरेक्टर जे तरफ़ां ऐं तव्हांखे सभिनि सिंध वासियुनि खे ऐं सॼे पाकिस्तान खे बल्कि पूरी मुस्लमाननि खे दिलि जी गहराइनि सां ईद मुबारक। ऐं उमेद था कयूं त तव्हां अॼु जो ॾींहुं बि मज़े सां गुज़ारींदा हूंदव ऐं पंहिंजनि सां गुज़ारींदा हूंदव ऐं गोश्त त हूंदो ई हूंदो। डेफिनेटली आहे गोश्त जी। गोश्त तो सो लेट मी आस्क यू फर्स्ट, आपका आज के दिन कैसा गया बिस्मा? बहुत ही जबरदस्त गया ज़ेब, क्योंकि ये ईद का दिन है तो ईद के दिन में अलग ही एक एक्साइटमेंट होती है और बहुत ही मजा आता है घर वालों के साथ, और कुर्बानी होती है उस दिन तो। अच्छा, तो क्या कुर्बान किया? कुर्बान हम लोगों ने गाय की थी। ऑलराइट, तो भाभी जी तव्हांखे बि असां वेलकम कयूं था पंहिंजे धरती जे जमात में, स्पेशली असांजी ईद ट्रांसमिशन हले बि अॼु त तमामु घणो कुझु थियण वारो आहे। मज़े मज़े जी कचेरी थियण वारी आहे, छो जो असां सां गॾु आहिनि स्पेशल गेस्ट। त पोइ बिस्मा देर छा जी आहे, त मुंहिंजे ख्याल में असांखे कॉल करणु घुरिजे पंहिंजे बिल्कुल गेस्ट बुला लेते हैं, देर किस बात की। ठीकु आहे, बाक़ी ॻाल्हियूं असां कंदासीं बाद में जॾहिं असांजा अची वेंदा गेस्ट। त भई पोइ असांजा जेके फर्स्ट गेस्ट आहिनि तमामु सीनियर असांजा सिंगर आहिनि ऐं पूरी दुनिया में उन्हनि पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयो आहे। अहिड़ो कोई माण्हू मूंखे नथो लॻे सिंध में हूंदो जेको उन्हनि खे न सुञाणे। त पोइ देर छा जी आहे, भई गॾिजी करे असां वेलकम कंदासीं अदा तुफ़ैल संजराणी खे। डांस डांस डांस। ऑलराइट, अदा वेलकम। अस्सलाम वालेकुम ऐं ईद मुबारक। ठीक आयो त बि ठीक आहे। तव्हांखे लख लख मुबारकूं ऐं तव्हांखे बि लख लख मुबारक चांद साहब ऐं तव्हांखे भाभी जी। ईद मुबारक। ये असांजी भाभी जी आहे। भाभी तव्हांखे बि ठीकु आहे। त असां बि काफ़ी सारी कचहरी थींदी, असां वटि ॿिया बि आर्टिस्ट आहिनि, उन्हनि खे बि हिते घुरायूं असां। हुन खां पोइ त ट्विस्ट क्रिएट कंदासीं। त अदा ही तव्हांजी सीट तव्हांजो वेट करे पई। ओके ओके ऑलराइट, त बिस्मा इट्स ओवर टू यू। जी बिल्कुल ज़ेब। तो अब नेक्स्ट हम बुलाने जा रहे हैं जो हमारे साथ जबरदस्त होस्ट भी हैं, मॉडल भी हैं और आर्टिस्ट भी हैं। माशाल्लाह अभी भी होस्टिंग करी है, बहुत ही खूबसूरत। और फिर वेलकम करते हैं सैरिश भुट्टो। अदी वेलकम, अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप? सलाम, मैं बिल्कुल ठीक हूँ, आप कैसे हो? ठीक ठाक। ठीक ठाक, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह।
जी तव्हां सां बि कचहरियूं कयूं था काफ़ी सारा क्वेश्चन्स आहिनि जेके असां जमा करे रखिया आहिनि फ़िलहाल त न पुछंदासीं ॿिया आर्टिस्ट अची वञनि असांजा त हाणे जेके असां कॉल कंदासीं असांजा सीनियर आर्टिस्ट आहिनि ऐं पंहिंजो ज़िंदगी जो वॾो पार्ट उन्हनि फन खे ॾिनो आहे ऐं डिफरेंट कैरेक्टर्स में तव्हां उन्हनि खे ॾिठो आहे त पोइ गॾिजी करे असां वेलकम कंदासीं बिशारत अब्बासी खे अस्सलामुअलैकुम ऐं दिलि जी गहराइनि सां तव्हांखे लख लख ईद जूं वाधायूं मुझे तरफ खां बि तव्हांखे सभिनी ॾिसंदड़नि खे लख लख वाधायूं ईद जूं ऑल राइट बिशारत भी अची चुका आहिनि ही तव्हांजी सीट आहे थैंक यू वेरी मच हाणे असांजा नेक्स्ट जेके गेस्ट आहिनि बिस्मा यू गोना कॉल जी बिल्कुल ज़ेब अब हम बुलाने जा रहे हैं अपने नेक्स्ट तो बुला लिए जाए फिर श्योर तो ठीक है फिर नेक्स्ट हम कॉल करते हैं जो हमारे सिंगर हैं बहुत ही मशहूर और बहुत ही ज़बरदस्त भाई तो अपनी ज़ोरदार तालियों में वेलकम करेंगे बुशरा मारवी अदी वेलकम आपको भी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम और सबसे पहले सब खां पहिरीं तव्हां सभिनीनि खे जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि ॿुधंदड़ आहिनि तव्हां सभिनीनि खे तव्हांजी टीम खे मुंहिंजी तरफ़ां तमामु घणी घणी ईद मुबारक खैर मुबारक ऑल राइट त असांजा जेके नेक्स्ट गेस्ट आहिनि उहे ड्रामा डायरेक्टर्स आहिनि काफ़ी सारा सीरियल कया आहिनि त पोइ गॾिजी करे हुननि खे बि असां वेलकम कंदासीं महमूद मीर जट वेलकम टू अवर शो ऐं ईद जूं लख लख वाधायूं तव्हांखे बि कहिड़ा हाल आहिनि ठीकु लॻा पिया आहियो महिरबानी ऑल राइट त दैट मीन्स लास्ट असांजा गेस्ट आहिनि जेके असां कॉल करणु वञी रहिया आहियूं बिस्मा इट्स ओवर टू यू यू आर गोना कॉल तो ठीक है फिर आज जो हमारे नेक्स्ट गेस्ट हैं उनको बुलाते हैं तो आर्टिस्ट हैं माशाल्लाह वो हमारे और आफ्टर लॉन्ग टाइम बीच में गैप भी आ गया था आज उन्हीं से ही पूछ लेंगे कि गैप क्यों आया है तो वापस उनको वेलकम करते हैं रोमी खेड़ो अच्छा सभ खां पहिरीं दिलि जी गहराइनि सां पंहिंजे गेस्ट खे वेलकम कंदासीं असांजी ईद स्पेशल ट्रांसमिशन में सभु ठीकु लॻा पिया उमेद सां त फर्स्ट ऑफ ऑल बिस्मा वी शुड स्टार्ट आस्किंग त हिननि जी ईद कीअं सेलिब्रेट थी हाउ दे सेलिब्रेटेड देयर ईद त असां स्टार्ट था कयूं हिन साइड खां अदा बिशारत खां स्टार्ट था कयूं त तव्हां कीअं सेलिब्रेट कई ईद पंहिंजी ईद बसि सेलिब्रेट कईसीं घर निमाज़ पढ़ीसीं निमाज़ पढ़ण खां पोइ असां तव्हां ॾे आया आहियूं मगर हाणे वञी जेको करिणो हूंदो हाणे वञी कंदासीं अच्छा ऑल राइट त अदा त फिर तव्हां कीअं सेलिब्रेट कंदा हो ही ईद जा 3 ॾींहं छो जो अगरि हिनखे असां कंपेयर था कयूं पहिरीं ईद सां जेका रमज़ान वारी हूंदी आहे त ही डिफरेंट आहे हुन खां फॉर्मेट में डिफरेंट आहे त ही 3 ॾींहं तव्हांजा सेलिब्रेट कीअं थींदा आहिनि ही खाधे पीते वारी ईद आहे जी हिन ईद ते कुर्बानी जो ई साल सवाब बि शामिल आहे ऐं उन में सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त रोहे ज़मीन ते जिथे भी कुर्बानी जे खून जो कतरो करंदो आहे त उन कतरे जे बराबरि अल्लाह से सभिनी जा गुनाह माफ़ कंदो आहे ऐं ख़ासि रहमतूं कंदो आहे ऐं जेके माण्हू गोश्त खाईंदा बि आहिनि ऐं खाराईंदा बि आहिनि कुझु माण्हू सिर्फ़ु खाईंदा आहिनि खाराईंदा न आहिनि त उहे सॼो साल कोन खाराईंदा आहिनि पर हिन ईद ते खाराइण बि खपे ऐं खाइण बि खपे जी बिल्कुलु इहो ई पुछण वारा त उहे माण्हू जंहिंजी फ्रिजिस भरियलु हूंदा आहिनि महीनो महीनो उन्हनि जो गोश्त हलंदो आहे त उन्हनि जे लाइ तव्हां छा चवणु चाहींदो मां चवंदुसि त महिरबानी करे बिजली वारनि सां गुज़ारिश आहे उन्हनि जी फ्रिजुनि जी लाइटूं बंदि कनि अहिड़ो शॉक ॾियनि त उन्हनि जी फ्रिजूं सड़ी वञनि त पाड़े वारनि खे गोश्त जी बिल्कुलु दादा तव्हांजी ईद कीअं सेलिब्रेट थींदी आहे तमामु ज़बरदस्त हाणे तव्हां सां सुठी पई गुज़रे असां सां सुठी पई गुज़रे पंहिंजी फैमिली सां तव्हां गुज़ारे छॾी तव्हांजा जेके 3 ॾींहं हूंदा आहिनि तव्हांजी फैमिली सां ई हूंदा आहिनि बिल्कुलु ऑल राइट अची वञो हिन साइड त सैरिश I'm coming to you. How are you? ठीकु आहे त सैरिश तव्हां ॿुधायो तव्हांजी ईद कीअं सेलिब्रेट थींदी आहे ही ईद सेलिब्रेट कीअं थींदी आहे असांजी स्टार्ट 2-3 हफ़्ता पहिरियों खां थी वेंदी आहे तयारियुनि में ठीकु आहे ईद जी राति मेहंदी लॻाईंदा आहियूं सुबुह जो इंतज़ारु कंदा आहियूं पर सुबुह जो 5 बजे खां उज़ही शुरू थींदी आहे ऑल राइट देन बाबा जन ब्रदर्स जेके नमाज़ तां जेसि ताईं अचनि
उन खां बाद में असां कुझु न कुझु कुक कंदा रहंदा आहियूं, कुझु न कुझु डिशेस ठाहींदा रहंदा आहियूं। देन हाणे तव्हां सां गॾु तव्हां पाण डिश ठाहींदा आहियो? यस, कहिड़ी डिश ठाहिण में माहिर आहियो तव्हां? मां सभु डिशेस ठाहींदी आहियां। सभु डिशेस मतलब काई स्पेशल हूंदी आहे कंहिंजी जेका मशहूर हूंदी आहे, लाइक कंदा आहिनि घर वारा? बिल्कुलु बिरयानी ऐं फिश। बिरयानी तो बहुत जबरदस्त भाई करे असां बि ट्राई कंदासीं तव्हांजे हथ जी बिरयानी, पोइ ॾिसंदासीं त सैरिश वाकई सही चयो या न चयो। त असां अचूं था तव्हांजी तरफ़ थी, तव्हां ॿुधायो तव्हां कीअं सेलिब्रेट कंदा आहियो पंहिंजी ईद? जी बिल्कुलु, जीअं अदा तो फेल चयो, ही गोश्त जी ईद हूंदी आहे जी। बिल्कुलु इन में इहो हूंदो आहे जो मतिलबु जीअं सुबुह उथंदा आहियूं, उथण खां पोइ गोश्त जो सिलसिलो हूंदो आहे ऐं कुर्बानी जो सिलसिलो हूंदो आहे। वहीं पंहिंजा जॾहिं हर ईद ते मिलंदा आहिनि पोइ उहो हिकिड़ो सिलसिलो हूंदो आहे। जी बिल्कुलु, त पोइ तव्हां बि गोश्त लवर आहियो? गोश्त पसंदि आहे? थोरो घणो बहरहाल ईद ते त बिल्कुलु थिए थो। वो सभिनी खे खाइणु जी, खपे। मां चवां थो अगरि जेकॾहिं बीमार माण्हू बि खाए न, मुंहिंजो ईमान आहे त कुर्बानी जो शिफ़ा आहे। जेको असां आम गोश्त खाऊं था ऐं ही गोश्त आहे त हिन में का तव्हांखे काफ़ी डिफरेंस बिल्कुलु आहे, बिल्कुलु डेफिनेटली। जी हाणे असां रूमी खेड़ो खां पुछंदासीं त हू कीअं सेलिब्रेट कंदा आहिनि जी? अदा त कीअं सेलिब्रेशन थींदी आहे तव्हांजी? सभिनीनि खां पहिरीं तव्हां सभिनीनि खे ईद मुबारक, धरती वारनि खे ऐं मुंहिंजे सिंध वारनि सभिनी ॾिसण वारनि खे ईद मुबारक हुजे। ॾाढी सुठी ईद गुज़रंदी आहे माशाल्लाह। ऐं हिन दफ़ा कोरोना जे करे थोरी ईद जेकी आहे डाउन गुज़री आहे। बहरहाल कुर्बानी करे नमाज़ पढ़ी तव्हां ॾे हलिया आहियूं, गोश्त घर वारा वंडींदा हूंदा। बाक़ी तुफेल भाई ॻाल्हि वांगुरु असां फ्रिज में गोश्त न रखंदा, चवंदा ग़रीबनि खे सॼो साल असां पिया खाईंदा आहियूं, ॿिया पिया खाइनि, ग़रीबनि खाइनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में त कोरोना जे करे असांखे पाण खे डाउन न करणु घुरिजे। कोरोना केरु थींदो असांजी ख़ुशियुनि में विच में अचण वारो? छा कंदी आहे भाई कोरोना? फैमिली मेंबर्स पाण में गॾु हूंदा आहियूं त दुनिया जी काई ताक़त असांजी ख़ुशियुनि खे घटि नथी करे सघे। एनीवेज़ ॻाल्हियूं त थी वयूं असांजे गेस्ट सां। हाणे सिलसिलो स्टार्ट कयूं था पंहिंजी गेम जो। त भाभी जी अची वञे थोरो पोइ ते, ऐं भाभी जी मुसलसल डांस कंदी रहंदी आहे। त असां पंहिंजे गेस्ट खे बि ॿुधाए असांजी गेम्स कहिड़ियूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, असांजी गेम्स जो छा फॉर्मेट हूंदो आहे। बिस्मा यू शुड आल्सो बी हियर। मैं भी ऑल राइट, हाणे सही आहे। त फर्स्ट ऑफ ऑल असांखे ॿ टीम्स ठाहिणियूं आहिनि जेके ऑलरेडी पंहिंजी पंहिंजी जॻह ते वेही रहियूं आहिनि। असां ऑलरेडी पहिरियों डिसाइड करे छॾिया हुआसीं त ही जेके नाला आहिनि ही असांजा गेस्ट हिन साइड हूंदा, ही हिन जे साइड। यानी कि ज़ुएब ये टीम ए हुई और ये टीम बी। डेफिनेटली दिस इज टीम ए एंड दिस वन इज टीम बी। ॾिसणो इहो आहे त कंहिंजे अंदरि अॼु अचे थी एनर्जी ॾिसण में। बिस्मा व्हाट यू थिंक त कहिड़े जेको असांजी टीम आहे हुन में एक्टिवनेस घणी आहे? आज तो पलड़ा भारी लग रहा है दोनों। अच्छा, इफ वी टॉक अबाउट दिस टीम, तव्हांखे छा थो लॻे त केड़ो टिननि मां असांजो गेस्ट है जेको तव्हांखे वधीक एक्टिव लगे तो? भाई मुझे लगता है मैं गर्ल्स की साइड पे ऑब्वियसली गर्ल्स पावर है ना। ऑल राइट, आई आल्सो थिंक मूंखे भी लगे तो त सैरिश जेका एक्टिव लगे थी, मे बी सही थी भी सके तो न। अगर असां ॻाल्हायूं टीम बी जे लाइ त हितो केरु एक्टिव तो लगे? ऑल राइट, तो पोइ भई तैयार आहियो तव्हां गेम स्टार्ट कजे? सो लेट्स कम टू आवर फर्स्ट सेगमेंट जेको असांजो पहिरीं गेम हूंदी आहे उहा हूंदी आहे हार्ट एंड स्टार वारी। त असां पंहिंजे गेस्ट खे बि ॿुधायूं हार्ट एंड स्टार असां तव्हांखे ॾींदा आहियूं 5 चांसिस, ऐं 5 चांसिस में तव्हां असांखे ॿुधाईंदा आहियो हार्ट ईंदी या स्टार ईंदो। जेतिरा तव्हांजा जवाब सही हूंदा ओतिरी तव्हां पॉइंट्स विन कंदा आहियो। लेट्स सपोज इफ आई प्ले विद बिस्मा, बिस्मा व्हाट विल कम, हार्ट और स्टार? दिल या सितार? दिल। एंड हियर वी गो। स्टार चीनो, दैट मींस बिस्मा काई भी पॉइंट विन न कई आहे। अगर बिस्मा सही बुधाए त हिकड़ी पॉइंट विन करे आ। सो दैट मींस टीम ए के भी असां ॾींदासीं 5 चांस ऐं टीम बी के भी ॾींदासीं 5 चांस। ॾिसणो ई आहे हू इज गोइंग टू विन दिस सेगमेंट। ऐं हीअ असांजो सेगमेंट आहे एनेक्स जे ताउन सां। त देर छा जी वई मुंहिंजे हथ में अची वियो दिल ऐं सितारो। सो बिस्मा लेट्स प्ले। भाभी जी तव्हां छो भला चुप चुप बीठा आहियो, ॻाल्हाई कोन था? अॼु येलो कलर जी ड्रेस पाए करे मां बीठा आहियो, ॻाल्हाई कोन था? तू फेल भा जेको आहे न मूं ॾिसे थोरो गोयो छो? मां ॾिसां थो भा न चवी हथ पोइ अॻिते ॻाल्हि ख़तम थी वई। मूंखे इहो ॿुधायो तव्हांजो छा इरादो आहे? वैसे मुंहिंजो छा इरादो आहे? छा इरादो आहे तव्हांजो? तव्हांजो असां रिश्तो ॻोल्हियूं था न, डोंट वरी मिली वेंदो 2 ॾींहंनि में। हा चलो सही। All right, so let's begin the game. असां स्टार्ट कयूं था टीम ए खां। So let's see how they play. अच्छा, तव्हां पाण में डिस्कस भी करे सघो था त पहिरियों छा ॿुधाइण घुरिजे, ठीकु आहे? There must be coordination हूंदी, यूनिटी हूंदी त विन करे सघो था भाई। So let's begin भाई। तव्हांजो फर्स्ट चांस आहे दिल या सितारो, हार्ट और स्टार?
स्टार इन करे छो जे स्टार असां जेके आहिनि न हिते उहो कॾहिं कॾहिं सभु गॾु थींदा आहियूं त छो न असां स्टार सही है कदे कदे गॾु भाव त स्टार न चवण घुरिजे हा न हेॾे छो स्टार पोइ ही काफ़ी आहिनि स्टार्स हिते भी आहिनि पर गेम में भी ठीक है तो वो टीम ए से भी थी स्टार लेट्स सी स्टार और हाथ 1 2 3 and here we go all right so that means यानी कि जोहेब हमारी पहली टीम ने जो है एक पॉइंट ले लिया है भाभी जी त टीम ए हिकड़ी पॉइंट विन करे छडी आहे दैट मींस समा वट अञा 4 चांसेस आहिनि एंड जितावन सां असांजो ई सेगमेंट आहे सो लेट्स सी हाउ दे प्ले नाउ द वंस अगेन तव्हांजो सेकंड चांस आहे दिल या सितारो दिल अच्छा तव्हांजी दिल मुत्तफिका राय आहे दिल ठीक आहे न हाणे हुन पहिरियों तव्हां चई छॾियो पोइ सहरिश ठीक आहे हाणे चयो दिल्ली ठीक है दिल जमन द दिल लेट्स सी दिल या सितारो वंस अगेन हियर वी गो ही टीम खुश पई चलो कोई बात नहीं है कोई बात नहीं खुश भी थे पर जॾहिं ही आ रहे न वो तव्हां ठीक है न पोइ तव्हांखे क्वेश्चन यही तो कॉम्पिटिशन थी चुका है दिस इज द थर्ड चांस तव्हांजो टियों चांस आहे हिकड़ी पॉइंट तव्हां विन कई आहे अगर टई तव्हां सही था ॿुधायो त 4 पॉइंट्स विन करे सघो था अगर सही ॿुधायो था त ॿुधायो दिल या सितारो स्टार हरी स्टार दिल फाइनलाइज आहे लॉक कयूं ना हाणे चेंज कोन कंदा ओके डन ठीक आहे त सहरिश मतलब पूरी टीम इन्हनि जी चवे थी दिल मूंखे लॻे थो तव्हां कैप्टन आहे पंहिंजी टीम जा न सां टे कैप्टन आहे डिस्कस करे ना आपस में ठीक है तो भाई टीम ए चवे थी दिल सो लेट्स सी नाउ दिल या सितारो एंड हियर वी गो once again सितारो अचीव I'm so sorry इट्स ऑल अबाउट लक ये लक का गेम है तो इसमें आप लोगों का भी लक ही काम असल में हिनन बकरा कुठान सा उठ कुठान मैंने इंतसान कुठल so that means team A हिकड़ी पॉइंट ही विन कई आहे उते या टिके लाए ना ब पॉइंट ब चांसेस वधिक आहिनि so let's see how they play this is your fourth chance ॿुधायो दिल या सितारो स्टार माने स्टार को ना अटणो कदे कदे दिल ते भरोसो कजे न असां फर्स्ट टाइम स्टार थियो न का ॿ दफ़ा दिल चयो आयो कोने नहीं करे पर हुनमें का दांतरी थेला रुगो स्टार अच्छा त टीम ए से वे थी हाणे स्टार वंस अगेन सो लेट्स सी दिल या सितारो एंड हियर वी गो भाई द टीम ए जो लक उन साथ न थो दे लास्ट चांस है इन्हनि खे छा कर खपे जब दिल ही टूटे Alright, so this is your last chance now. दिल या सितारो स्टार लास्ट चांस स्टार ऐं हाणे हिननि गॾिजी करे चयो मूंखे लॻे थो त हाणे स्टार निकिरी सघे थो सो लेट्स त भाई यूनिटी में ॾिसो न यूनिटी में ही मज़ो आ यूनिटी में ही था सक्सेस भी ऑलराइट दैट मींस टीम खेरी चुके आहिनि विन गए 2 पॉइंट्स हाणे वारो आहे टीम बी जो लेट्स सी हाउ दे प्ले अगर ही हारन था त पोइ हिन जो छा रिएक्शन आहे ॾिसणो इहो आहे बस देर कोन्हे हाणे था खेॾो त तव्हांजी फर्स्ट चांस आहे दिल या सितारो असल में छा आहे असां टई जेके दिल जा मरीज़ आहियूं असीं पहिरीं गेम जेका हुआ दिल ते खेॾंदासीं अच्छा ॾिसूं था त दिलि असांजी छा थी उन खां पोइ सितारो जेको आहे उहो वैसे बि कंहिंजे कॾहिं कॾहिं गर्दिश में अची वेंदो आहे जीअं हिननि जो आयो आहे त पहिरियां असां दिलि सां खेॾो अगरि जेकॾहिं दिलि सां साथ मतलब दिल जा सितारे खे दिल जा मरीज़ आहे त पोइ तव्हां आर्टिफिशियल दिल था अपनाइण चाहियो न दिल ही छॾे ॾे त पोइ असां ही यूज़ कयूं असां दिल वारा आहियूं हा अच्छा दिल वारा माण्हू आहे ॾिसूं था त दिल वारा माण्हू आहे त बेशक दिल ई ईंदी त पोइ देर छा जी वी गो दूसरी टीम खुश हो रही है वो ॾिसो त हिनजी ख़ुशी न दिल के अखियूं न हूंदी न असल में मसलो इहो आहे दिल के अखियूं न हूंदी दिल खे अखियूं अच्छा पहिरीं जेका दिलि हुई उहा मुंहिंजी हुई
अच्छा हाणे सेकंड तव्हांजो मतिलबु भई हाँ मुझे भाई हाँ हाणे पुठियां जेके बच्चा सेकंड चांस है ॿियो दफ़ो बि तव्हां दिलि ई ॿुधायो था बिल्कुल दिल ठीकु आहे अञा ताईं तव्हां काई पॉइंट नाहे विन कई दिस इज योर सेकंड चांस सो लेट्स सी दिलि या सितारो हिननि चयो आहे दिलि ही सेगमेंट असांजो आहे नेक्स्ट तावन सां सो लेट्स सी वंस अगेन 1 2 3 एंड हियर वी गो one point goes to you ठीक है भाभी जी तव्हां देवी असां सां गॾु को मसलो न आहे असां थोरो भाभी जी डांस करने के लिए आई थी ज़ोहेब ॾिसी सघनि त ॿ चांसेस तव्हांजा थी चुका आहिनि ॿ चांसेस में तव्हां विन कई आहे हिकिड़ी पॉइंट स्टिल तव्हां वटि 3 चांसेस आहिनि त लेट्स सी 3 चांसेस में तव्हांजो लक तव्हां सां साथ ॾिए थो या तव्हां बेटकी वञो था हुननि वांगे ॿिनि ते त ॿुधायो दिलि या सितारो दिस इज योर थर्ड चांस दिल ते खेलूं हाँ ये दिल में किसी दिल ते खेलूं हाँ तब देर जाती नहीं अभी आज लक साथ नहीं दे रहा फिर कौन है सितारा दैट मींस तव्हांजा 3 चांसेस थी चुका आहिनि तव्हां हिकिड़ी पॉइंट विन कई आहे हाणे लास्ट तव्हां वटि 2 चांसेस आहिनि जॾहिं 2 जा 2 तव्हां विन कंदो विल बी द विनर अगरि विन नथा कयो त तव्हां ॿिनि जे विच में टाई थी वेंदो पोइ बेसमा ॿिनि जा नाला लिखी कढंदासीं So this is your 4th chance, Team B. हाँ स्टार्ट असांजी सलाह स्टार्ट हाँ दिल ते खेलंदा असांजी सियासी तव्हांजी सियासत कम करे थी या नथी करे हिननि चई आहे दिल त ॾिसूं था दिलड़ी आहे या वरी सितारो आहे हाँ तो पहले बाबा तो सा गदा या दिल बस अच्छा ही वरी न दे हिम्मत करा है अगोणे चवे त पोती जो इशारो तो करे दिल बस दिल ऐं हाणे चवे थी त माता सां गॾु आहे त फिर बाकी छा इरादा आहिनि भा ना मैं अच्छा, तव्हांजो भाउ आहे। भाभी टेंशन न कर ठीकु आहे त 4th चांस आहे तव्हां दिलि चई आहे वी गो कोई बात नहीं इहो त कंफर्म थी वियो तव्हां लूज़ न पिया कयो ऐं तव्हां हारी सघो था अगरि ॿुधायो था ग़लति ठीकु आहे असां वरी सोचे सम्झे करे ॿुधाइणो आहे टीम बी आखिरी टाइम ते हाणे जेका भाभी जी दिल आहे हाणे दिल ते खेलंदासीं हाणे बि दिलि हाँ बिल्कुल दिलि आहे असां दिल खां सिवा ॿाहिरि न वेंदासीं ठीकु आहे दिलि खां सिवा ॿाहिरि न आहे धोखो बि दिलि ॾींदी आहे हिननि खे न आहे ख़बर आहे बिल्कुल बिल्कुल ठीकु आहे त दिलि वन सेकेंड तव्हां ॿुधायो आहे सो लेट्स सी दिलि आहे या सितारो आहे लेट मी कम इन द मिडल विच में अची करे मां कयां थो हिनखे अ फ्लिप सेगमेंट जी विनर आहे टीम ए अची वञो भाभी जी ऐं लॻाए थोड़ी गाना चो Alright, तो उम्मीद था कि एंजॉय करूंगा मैंने सेगमेंट के अच्छा टीम ए तव्हां के स्टार्टिंग में छा लॻो त तव्हां लूज करण वारा है मुझे ख्याल में नहीं बिल्कुल कॉन्फिडेंट थे ना बिल्कुल भी नहीं। कॉन्फिडेंस नहीं भाई कॉन्फिडेंट थे वो राइट तो भाई हाणे सां पंहिंजो नेक्स्ट सेगमेंट स्टार्ट था कयूं बि ॾाढो मज़ेदार आहे पर हुन खां पहिरियों वक़्तु जो हिकिड़ो नंढो छोटा सा ब्रेक त पोइ भई केॾां बि न वञो असां हीअं वियासीं हीअं आयासीं हीअं वियासीं हीअं आयासीं त पोइ गॾिजी करे चओ धरती जो जमालो वाह जमालो Welcome back to Dhati to Jamalo.
वाह वाह जमालो। उम्मीद आहे कि असांजे प्रोग्राम खे एंजॉय कंदा हूंदो पंहिंजे फैमिली मेंबर सां गॾु वेही करे। त भई जेको असांजो नेक्स्ट सेगमेंट आहे, असां पंहिंजे आर्टिस्ट सां खेॾण वारा आहियूं, वो भी काफ़ी ज़बरदस्त आहे बेसमा। पर उन खां पहिरियों छो न हिकिड़ी एंट्री थी वञे। तो बिल्कुल तो वो बुला लीजिए पहले। हाँ तो पोछा सदके से एंटरटेन करण जे लाइ बिल्कुल। तो भाई वेलकम कंदासीं तव्हां जी ऐं असां जी भरपूर ताड़न में अदा तुफैल संजरानी। ऑल राइट। इंदे चवन आओ तुख भी इंदे चवन वे, इंदे चवन आओ तुख भी इंदे चवन वे, छदे सारो दे अंगण अचजे उनजे। 1 2 3 4 भिटते वसई नूर मुझू तो पुजायो, भिट जा भिटाई वो भिटते वसई नूर मुझू तो पुजायो, मुझू तो पुजायो मन जू मुरादू, मुझू तो पुजायो दिल जू उमेदू, भिट जा भिटाई वो भिटते वसई नूर मुझू तो पुजायो, भिट जा भिटाई वो भिटते वसई नूर मुझू तो पुजायो। न मारवी तुझो अल्लाह आहे, समंदी हंजा दुखड़ा हिक लहजे मंझलाए, ओहो भी अल्लाह आहे जेको माग मोटाई दुई मारवी। पंजाते बारां दी आथर तैनू, पंजाते बारां दी आथर तैनू, अल्लाह ते रसूल दी आथर तैनू, भिट जा भिटाई वो भिटते वसई नूर मुझू तो पुजा, भिट जा भिटाई वो भिटते वसई नूर मुझू तो पुजायो। सैयद जा अरशों
वसई नूर मुझू तो पुजा बिक जा भेटाई वो बिकते वसई नूर मुझू तो पुजायो दिल बर हिकिड़ो दिली घणा कान कदम दिल ॿुधिजे के हिक खे तोणे समय प्यास कन उहे दिल विला चइजण हो जेके दर्दन लाइन दोस्तियों सगरा सैयद जा अरशों खुदाया अरशों खुदाया सगरा मुर्शिद जा अरशों खुदाया भिट जा भिटाई वो भिटते वसई नूर मुझू तो पुजा भिट जा भिटाई वो भिटते वसई नूर मुझू तो पुजायो क्या बात है, जबरदस्त। तव्हां पूरे मन से झुमाए छॾियो नचाईंदे बि जेको असांजी भाभी जी बि ईअं लॻी पई ठुमकनि में आखिर बी टीम आहे मज़ाक Anyways, we really enjoyed a lot. हाणे हलूं था पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ त विस्मा असां जेको नेक्स्ट सेगमेंट आयो बलून्स वारा जिसे तव्हां थोड़ो घणो ॻाल्हाए वठो मां हीअं वयमि बलून्स खणी वापस तो असां तो अब हमारा नेक्स्ट सेगमेंट जो है बलून्स वाला सेगमेंट है। तो आप सब लोगों को बताना पसंद करूंगी कि बलून वाले सेगमेंट में हम लोग 2 टीम्स में ही डिवाइड करेंगे। कलर्स हैं डिफरेंट वो डिफरेंट कलर्स आप लोगों ने सिलेक्ट करने हैं अपने लिए और टीमिंग के हिसाब से ये गेम होगा। जैसे कि वो लेकर आ गया है जो कलर्स तो 2 टीम के साथ भी बुधाइंदो न समझाण अचे न तो बस वठे दी ए हूंदियूं ई आहिनि छोकिरियूं पर तव्हांजे लाइ न आया मां तव्हां पंहिंजे लाइ एनीवेज असां वटि 4 बलून्स आहिनि चइनि बलून्स जे अंदरि हिकिड़ो बलून आहे जंहिंजे अंदरि आहे विनर पर चिट्स चइनी बलून्स जे अंदरि आहिनि। हाणे सिलेक्शन तव्हां कीअं कंदो पहिरियों हिकिड़ी टीम सिलेक्ट कंदी ए वरी बी A and B हुन खां लास्ट में असां कंदासीं ब्लास्ट ऐं ॾिसंदासीं विल बी द विनर फॉर दिस सेगमेंट। असांजो ही सेगमेंट आहे धरती टीवी जे तावन सां त बिस्मा बत वठो न मां ही छा आहे अब मैं पकड़ लूं ये बेसी था करायो ठीक है ओके ऑलराइट स्टार्ट कजे जी त फिर कंहिंखे मौको ॾिनो वञे ए खे या बी खे ऑब्वियसली ए टीम जीती है। देखो हिकिड़ो कम था कयूं हिकिड़ो कम था कयूं हिकिड़ो कम था कयूं बस हिनखे फ्लिप ना कयूं टॉस करे टॉस जी बिल्कुल असां विड़ो ई न था हिकिड़ो तव्हां सिलेक्ट कयो दिलिया सितारो हिकिड़ो तव्हां सिलेक्ट कयो जंहिंजो अची वियो विल बी द फर्स्ट वन सही है ठीक है फिर टीम ए दिलिया सितारो स्टार स्टार सी में जो है ऐं दिल तव्हां जी आहे अगर दिल अची वई त असां तव्हां सां स्टार्ट कंदासीं सितारो आहे त असां टीम ए सां स्टार्ट कंदासीं ठीक है दिल आहे स्टार जी दिल आहे तव्हां वठो दिल सितारो आहे असां वठो ऑलराइट ॾिसूं था भला हींअर हिन घड़ी में ख़बर पइजी वेंदी सो 1 2 3 इन अ वीक टीम ए जी टीम में थोड़ो पाण में ॻाल्हाए करे मुत्तफ़िक़ा राय सां ॿुधायो त फर्स्ट कहिड़ो बलून तव्हां कंदो चूज़ ज़ोहेब जी असां त चाहियूं त बी जगह सिलेक्ट करे असां पाण तो अच्छा तव्हां पाण चाहियो त बी सिलेक्ट करे थैंक यू ऑफर कबूल है रन जी हां कबूल स्टार आयो है कबूल ही ताते एहसान कर रहे कबूल असल में दिल वडी आहे असल में स्टार्स की या खबर आते न दिल वडी आहे इसे कबूल ठीक है तो तव्हां ही स्टार्ट कयो टीम में ओके पिंक रेड ऑरेंज ठीक है दी रेड बलून जो तव्हां जो टीम ए नॉट योर टर्न तव्हां सिलेक्ट कयो त कहिड़ो बलून कंदो सिलेक्ट
जी व्हाइट तो फिर ही व्हाइट वाइट वाइट तो वाइट बलून भी थी चुको है असां अमन बाकी बचा बटी में हरी अब जल्दी सा डिसाइड कयो Purple. पर्पल कलर जी बिस्मा ठीक है फिर पर्पल बाकी बच्चों लास्ट डेफिनेटली ही आए तव्हां जो बलून दैट मींस इन्हनि टीम्स सिलेक्ट करे छरिया आहिनि बलून्स पर इन्हनि में कोई हिकु अहिड़ो बलून आहे जंहिंजे अंदरि हूंदो अ विनर बट हिकिड़ो पोइ बि तव्हांखे मां ऑप्शन ॾियां थो टीम ए टीम बी अगरि तव्हां एक्सचेंज करणु चाहियो था करे सघो था अगर तव्हांखे लॻे थो असांजो फैसलो सही न आहे दुरुस्त न आहे यू कैन ऑल्सो एक्सचेंज जेको भी आहे असांखे क़बूल आहे जेको बि आहे ठीकु आहे त पोइ विदाउट वेस्टिंग एनी टाइम असां अचूं था हिननि खे बस्ट करणु वो चवनि था न पर जेको जेको आहे न असां त दिलि वॾी रखूं था त असां चेंज करणु चाहियूं था असांखे चेंज ई न आहे करणो जेको नसीबनि सां ठीक है तव्हां चेंज करणु चाहे था पर टीम ए चेंज नथी करणु चाहे त फाइनल रिजल्ट की तरफ असां अचूं था अच्छा हिन जे अंदरि जेका चिट आहे तव्हां हुनखे हथ में पकड़जो चिट खे छो जो असां पेन सां पंहिंजी जादुई पेन सां कंदा आहियूं ब्लास्ट यूं पकड़ना है ऐसे करके ओके आप लोगों ने भी सबने ऐसे ही पकड़ना है ताकि चिट नीचे नहीं गिरे तव्हांखे भी चिट्स खे पकड़नो आहे तव्हां पंहिंजी जादुई पेन खे थोड़ो देखो लगे अच्छा मैं पहले आप सबको बता दूं जो ब्लास्ट करने जब आता है बलून तो हाथ पे मार सकता है वो तो इसलिए संभल के रहिए बाबा मुझे भी मार चुका है ये तो सरासर कूड़ है नहीं मैं सही बता रही हूं आप लोगों ठीक है तो साइड एकड़ो कम था कि बिस्मा हां द टीम एजा बलून समा ब्लास्ट के बीच जमा तो ठीक है सही ये तो इल्जाम तो खत्म थे ठीक है तो जल्दी से ब्लास्ट करो ताकि सब फाइनलाइज करे सकूं केडी टीम करे थी विन ये सा जो सेगमेंट जेको है धरती टीवी जे तावन से जी बिल्कुल तो फिर स्टार्ट करते हैं नहीं मैं आराम से ब्लास्ट करूंगी एंड ऑलराइट फिलहाल नया ओपन करनी अभी ओपन नहीं करनी जी तो फिर सेकंड वन इरे मुखरे हारे सा कंदा सी हिन के ब्लास्ट ये कब आए ब्लास्ट ये कब आए 1 2 3 कब आए उन का बाद में ठीक है अने लास्ट टाइम मुखे याद है ता पोइते करे बलून्स के हाड़े तो ने कंदा हो ना हाड़े मैं हथ के पकड़दा ठीक है तो चिट समझ तो मैं चेन हाड़े मर्जी जा मालिक है तो मैं ओपन करे बुधाए सको था त केड़ी चिट जे अंदर आए विनर तो देखते हैं धरती डावन के हमारा जो सेगमेंट था कौन विनर हरिया जेब आपको क्या लगता है हरिया बिस्मा थोड़ा ता भी राउंड लगाए मुझे लगता है कि टीम ए ही विनर है इस बार फिर से साईं बाबा तुफिल वाह जेब व्हाट हैपेंस जादू क्या हुआ कुछ नहीं विनर आए या सैड पैसा बाबा हिकड़ो देने जो सैड फेस अची हो ही देखायो ही देखायो हाणे भी असां जेका दिल वारी जेका टीम आहे उहा स्टार वारी टीम सां असां एक्शन करे सघूं था कबूला 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 आए आज वन साइड बने दी कबूला दिल में क्यों ना अरे असां ने जॾहिं बलून तां जा बाबा ने ठेव सो तो सपड़ती ताज दिल की बढ़िया तो पाण ना छो हुन ठिया सा थोड़ी ठिया तो बस तव्हां के ओपन करणो चेंज ना करणो ना करणो ठीक है तो तव्हां भी पांजो एकड़ो सेट फेस हुंदो ना डेफिनेटली सर सेट डाइस है क्या निकला आपका सेट में हेठ हुंदो अब Oh, he will set face once again. So that means हाने जेके बच्चे चिन्हन बटन या तेरे विनर है या तेरे विनर है ताजी सेकंड किथे है ही तवां थी है एने जो मतलब यानी के ओपन क्यों न के Team B. So congratulations team B. यानी कि टाई हो गया है पहला सेगमेंट जो है हमारी टीम ए जीती थी और दूसरा सेगमेंट हमारी टीम बी पर विनर तो विनर आहे ना सेगमेंट जो हां सेगमेंट जो विनर त विनर आहे बहरहाल तव्हां खे की लॻो इन सेगमेंट में हारे करे टीम ए असां के हारे करे कुछ भी न तव्हां खे खुशी हुन खटे जी थी जेका तव्हां खटियो न ये नहीं ऐसा की खुशी इन चीज जे जे टाइम भी ता स्टार जेको रखियो ना स्टार ऐं हार्ट जो हुयो उन में भी असां खटी वस मतलब असां बबर ते खटी तो खैर ओके ये बतायो जेके सा नेक्स्ट गेम से स्टार्ट करने वाला है वो ता के लगे तो तव्हां इनन के हुनन में बीट करे सको था ऑफ कोर्स ऑल बाय कॉन्फिडेंस हिन के जे बाय कॉन्फिडेंस दिल वडी आ जेकर बीट
किता तम मूंखे लॻे थो जी दिल वॾी वॾी चई करे खतरे में वेंदा ठीक है तो मिस आई थिंक वी शुड स्टार्ट अनदर सेगमेंट जी अच्छा वो इनन के बुधाए लेकिन उससे पहले ज़ोएब लेना होगा एक छोटा सा ब्रेक। ओ बस छा कयूं मजबूर आहियूं ॾाढो ज़बरदस्त सेगमेंट आहे उन जे लाइ थोरो त वेट करणो हूंदो ऐं रिमोट खे त प्रेस बिल्कुल भी ना करणो असां बस हीअ आयासीं हीअ आयासीं त पोइ गॾिजी करे सां धरती तो जमालो वाह जमालो वेलकम बैक टू धरती तो जमालो वाह वाह जमालो ऐं तव्हां ॾिसी रहिया असांजी द स्पेशल ट्रांसमिशन असांजे सितारनि सां गॾु त पोइ छो न नेक्स्ट सेगमेंट खेॾियो वञे पंहिंजे सितारनि सां जल्दी सां ठीक है असां पोइ असां नालो ई तार रखूं ई सितारा ई दिल वारा ठीक है ए बी के खरीदारी त बिस्मा तव्हां कुछ फरमाओ जी नहीं ज़ोएब सेगमेंट स्टार्ट करने से पहले आज परफॉर्मेंस भी एक जबरदस्त हमारे साथ जबरदस्त स्टार्स मौजूद हैं आज तो उनमें से आज बाद में थी वेंदो त एंट्री छो न ॾिसी जी बिल्कुल तो बुलाते हैं बुशरा मार्वी। किंझरे ते कटी बंदर ते थरे नंगरे दे किंझरे ते कटी बंदर ते थरे नंगरे दे तोखे दिए मजायूं मानी दस तुझिया तब में उठ भी हंदस उते दी कंदे मरवानी तवा वसी विंदी जानी किंझरे ते कटी बंदर ते थरे नंगरे दे किंझरे ते कटी बंदर ते थरे नंगरे दे तोखे दिए मजायूं मानी दस तुझिया तब में उठ भी हंदस उते दी कंदे मरवानी तवा वसी विंदी जानी किंझरे ते कटी बंदर ते थरे नंगरे दे किंझरे ते कटी बंदर ते थरे नंगरे दे मुझे मोर पीरी शहजोर पीरी तो तजान भी कंदस घोर पीरी मुझे मोर पीरी शहजोर पीरी तो तजान भी कंदस घोर पीरी मुसन ही पंजो तू निभाई दे मुझे पंजे सने सालाई दे ये मुला दे कुर्बानी तवा वसी विंदी जानी किंझरे ते कटी बंदर ते थरे नंगरे दे किंझरे ते कटी बंदर ते थरे नंगरे दे चाहे दुखन में गॾे रहंदे मिठा मुझे कथन में मुसा सुखन में चाहे दुखन में गॾे रहंदे मिठा मुझे कखन में मां भी रब पाई घुराती घुरदाऊं ये जमाती कदे मोते इया मेहरबानी तवा वसी विंदी जानी किंझरे ते कटी बंदर ते थरे नंगर दे किंझरे ते कटी बंदर ते थरे नंगर दे तोखे दिए में जायूं मानी दस तुझिया तब में उठी भी हंदस मुते दी कंदे मेहरबानी तवा वसी विंदी जानी किंझरे ते कटी बंदर ते थरे नंगर दे किंझरे ते कटी बंदर ते थरे नंगर दे तू जो
ते कटी बंदर ते थारे नंगर ने दुख दिए बताई मने इंदर तुझे सब में उसकी बिहंदर मुझे नी कंदे मेरे बहानी तमामती बिंदी जानी चिकिंजर ते कटी बंदर ते थारे नंगर ने 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 थैंक यू वाह भाई क्या बात है भाई, चार चांद लगा के आज बहुत जबरदस्त। सभिनी इंजॉय कर जबरदस्त भाई, एंट्री तो थी भाई, जोश भी अची वियो, एक्टिव भी थी वियासीं वंस अगेन, त छो न वरी पंहिंजो सेगमेंट स्टार्ट कयूं जेको आहे सोब अख़बार जे ताउन सां। त बिस्मा जी यू गोना एक्सप्लेन दिस वन और शुड आई You gonna explain? ऑलराइट, त असांजे हथ में तव्हां ॾिसो था अल्फाबेट्स आहिनि, अखर आहिनि, सिंधी जा या उर्दू जा सम्झो। हा अखर तव्हांखे असां ॾेखारींदासीं, 20 सेकंड जो तव्हांखे टाइम मिलंदो ऐं 20 सेकंड्स में घणा का घणा तव्हां हुनजा असांखे लफ़्ज़ ठाहे करे ॿुधाईंदव। लेट सपोज अगरि पे जो तव्हां ॾिसी थो वञे त पे सां काफ़ी आहिनि, उन में नाला बि थी सघनि था, जानवरनि जा नाला, पखियुनि जा नाला, फ्रूट जा नाला, शहरनि जा, वॉट एवर कम्स इन योर माइंड, जेको बि तव्हांजे ज़हन में अचे तव्हांखे उहो नालो ॿुधाइणो आहे। पर 20 सेकंड जे अंदरि असां नोट डाउन कंदासीं केरु वधि खां वधि असांखे लफ़्ज़ ठाहे करे ॿुधाए थो। त पर हीअ जेका असां गेम खेॾंदासीं हीअ 1 by 1, हिन में सभु पार्टिसिपेट कंदा विस्मा, ठीकु आहे? हाँ बिल्कुल सही। ठीकु आहे, ही टई पार्टिसिपेट कंदा, ही बि काउंट कयो वेंदो, Individual खेलेंगे। सितारा भी पार्टिसिपेट कंदा, टई दिल वारा भी टई क्या बात कह दी है। इतने ज़्यादा तो इन सेकंड में सितारा विनता करे या दिल वारा विनता करे। सो लेट्स बिगिन। असां में काफ़ी सारे अल्फाबेट्स आहिनि, पर असां इन्हनि में जे विच मां कढंदासीं जेको तव्हांजे नसीब में अल्फाबेट लिखो आहे। ओके ठीकु आहे, त ही कंहिंखां स्टार्ट कजे, ए खां या बी खां? साईं दिल वारनि खां, दिल वारनि दिल वारनि खां। ठीकु आहे, हिकिड़ो कमु था कयूं, हिकिड़ो हिन न हेॾां हिन साइड ए सही, ए सही। हिकिड़ो तव्हांजो पार्टिसिपेट कंदो, हिकिड़ो तव्हांजो, हिकिड़ो तव्हांजो, हिकिड़ो तव्हांजो, ठीकु आहे? ओके 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 ठीकु आहे, ओके ओके। त जल्दी जल्दी Select करने सां हैं। बिस्मा स्टार्ट कयूं। हिननि खे त मां कोन ॾिसंदमि छा थो निकिरे हिननि जे नसीब में, टीम ए जे नसीब में। त जल्दी सां मां कढां अखर ऐं निकिरी चुको आहे। तव्हां मूं केरु पहिरियों करे थो पार्टिसिपेट? हाँ तव्हां टिनि मां केरु कंदो? सैरिश। ऑफ कोर्स सैरिश सैरिश से start। ठीकु आहे, त सैरिश स्टार्ट थी करे तव्हां सैरिश खे हुननि जो अल्फाबेट ॾेखारीनि था। जॾहिं सैरिश पहिरियों वर्ड ॿुधाईंदी बेस मां हुन खां बाद में तव्हांखे काउंट डाउन स्टार्ट करिणो आहे। त सैरिश तव्हांजो अखर आहे, अल्फाबेट आहे रे एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ। रीमा, रेशमा, राइला, हरिया रेल, जी 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 रसो, जी 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 रसीली, जी जी हरिया हरियाबादी, हरिया सोचे सोचे सोचे। राइला, राइला एंड टाइम्स अप। ऑलराइट, द टाइम इज अप। द सैरिश इज आके 20 सेकंड्स में ताड़ी ताड़ी केतिरा केतिरा सर जा केतिरा थिया? तव्हां वधीक कंदा। अच्छा 7 वर्ड्स सही नो। 7 सैरिश इज आके रीटेक थींदो यो रीटेक। न अगर अच्छा हिकिड़ो नथो ॿुधाए सघे ॿियो हेल्प करे सघो त मुंहिंजे ख्याल में न करणु घुरिजे। करणु घुरिजे। छो त सैरिश चंदी मूंखे ॿियो वर्ड ॾियो। इन करे हिकिड़ो कट कयो। अच्छा कट कयो, कोन बिल्कुल। ॿुधायो राइला। हेल्प करणु घुरिजे। पंहिंजी पाणी पी स्टार्ट कयूं ॿीहर। नो 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 सही आहे। ठीकु आहे, जेको तव्हांखे वर्ड ॿुधाई था फ़िलहाल जेको तव्हां मूं पार्टिसिपेट कंदो कोई हेल्प न कंदो उन खां पोइ हेल्प करे सघो। ठीकु आहे, ऑलराइट। हिकिड़ो कट कयो, 6 कयो, 7 हिकिड़ो तो ॿुधायो। उहो कट थी वियो आहे। अच्छा हीरे हेॾे थी वियो। ठीकु आहे, हाणे तव्हां मूं केरु पार्टिसिपेट थो करे? हरिया केरु ॿुधायो? न कंहिं बि न ॿुधायो हुयो। अच्छा, न ॿुधायो? न ॿुधायो। तव्हां ॿुधायो मां न ॿुधो हुयो। तव्हांजो अल्फाबेट आहे, तव्हांजो अल्फाबेट आहे मुंहिंजे सही में ईंदव। काफ कलम भी थी सके तो कुत्तो भी, पर क सा वर्ड Pronunciation टाइम same हो। स्टार्ट्स नाउ। क कलम, कोयलो, जी काकमल, जी कस्तूरी, जी कोयल, जी कबर, कबर, केटी बंदर, केटी बंदर, साईं पंहिंजो क्वार, 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 कोकोनट, कोकोनट, कोकोनट इंग्लिश लफ्ज़।
सिंधी में कोकोनट एंड टाइम्स अप अच्छा मुझी गाल ॿुधो पहिरियों कोकोनट के लिखंदो पहिरियों मुझी गाल ॿुधो टीम बी कोकोनट थी सके तो तव्हां इंग्लिश में ॿुधाए सघो था पर अगर तव्हां जे ॿुधाइण जो दौरान कोई डिस्टर्ब करे तो तव्हांखे डिस्टर्ब न थियणो तव्हांखे कंटिन्यू करणो आहे नहीं चलो सिर्फ लास्ट के 5 नव सेकंड्स वर्ड्स ॿुधाया 5 सेकंड्स 1 सेकंड सिर्फ लास्ट के 5 सेकंड्स में इन्होंने इंटरप्ट किया था तो 5 सेकंड्स दे देते बी टीम को ऐसे चीटिंग नहीं करे ना ये चीटिंग 5 seconds 5 seconds only 5 seconds and your time starts now कालिया that means well played all right तो भाई बिशारत वासी असांखे नव वर्ड्स ॿुधाया आहिनि all right बिशारत नव वर्ड्स तव्हां ॿुधाया आहिनि टीम बी ऐं टीम ए 7 वर्ड्स ॿुधाया असांखे हाणे चूं था नेक्स्ट मेंबर जी तरफ़ जल्दी सां सिलेक्ट कयो हाणे असांखे केरु ॿुधाईंदो बुशरा की बारी जी है बुशरा जी ठीक है तो मुझे हथ में वर्ड्स अची चुका आहिनि अल्फाबेट्स अची चुका आहिनि ॾिसूं था त ही कीअं परफॉर्म करनि थियो 20 सेकंड जे अंदरि ऐं लेट्स सी त तव्हांजे नसीब में कहिड़ो अचे थो अखर त हीअं ही निकिरे थो अखर नून एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ नगीता जी नौरीन हेल्प करे सघो था नाजिया नाजिया नौशाद नौशाद नैना नौशीन नैना नाजिया नारिन निगत नाजिया तव्हां हुनखे ॿुधायो हू ॿुधाईंदी अच्छा नारिन नारिल नारिल निगत नाजिया ये ॿुधाए छॾियो आहे नारंगी 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 नूरपुर मखीरा नैना 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 ऑलराइट द टाइम इज अप ऐं तव्हां असांखे 10 वर्ड्स ॿुधाया 20 सेकंड्स में अगर कोई हेल्प करे तो ठीक है लेकिन ॿुधाइणो तव्हांखे या हुनखे ॿुधी करे ठीक है जेको पार्टिसिपेट कंदो उहो ई ॿुधाईंदो हेल्प कोई बि करे सघे बिल्कुल हेल्प कर सकते हैं जिसमें हाजिर दिमाग ही चाहिए बस आप दिमाग हाजिर रखें बुशरा असांखे 10 वर्ड्स ॿुधाया 20 सेकंड्स में विच इज नॉट बैड तव्हां सुठो प्ले कयो 10 वर्ड्स तव्हां ॿुधाया हाणे नेक्स्ट ईंदासीं बी टीम जी तरफ़ ठीक है तो हेल्प टाइम है यानी हेल्प जी न अकेला साथ कजे न दिलवारा माण्हू हेल्प न ठीक है तो साथ तक तो फेल सा ॾिसूं था तव्हांजे नसीब में कहिड़ो वॾा आहे सीन से या स्वाद स जी प्रोनाउंसिएशन हुजे योर टाइम स्टार्ट्स नाउ सर जी साईं जी सिटी जी सोना जी सिटी सिटी चाहिए सिटी सिटी सितारा जी समझ जी सोच जी सुहारो सुहारो सुहणी सुहिणी सुगंध सुगड़ ओके साग साग time's up. टाइम्स अप दैट मींस अदा तो फेल असांखे 20 सेकंड्स में 14 वर्ड्स चाहिए जबरदस्त भाईजान, दिल वाले दुल्हनिया चौदह सा पंहिंजी नेक्स्ट टीम जी तरफ वंस अगेन टीम ए मतलब सितारा तो तव्हांजो अल्फाबेट बस हींअर ई आयो लेट्स सी कहिड़ो वर्ड तो निकिरे अखे खचो खैरात जी खचर जी खमीरो जी खमीसो जी खमीस जी साईं खर्च 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 खर्ची जी खर्ची आई साईं खर्ची खैर मुबारक खैर मुबारक खैरपुर मीरस खैरपुर मीरस अच्छा खैर मुबारक ओके खैर टाइम्स अप मुबारक खैर मुबारक हेलो ठीक है ऑल भाई टाइम्स अप ऐं तव्हां असांखे खैर मुबारक खैर वर्ड्स टाइम ॿुधाया मां खैरपुर मीरस काउंट न कयो सामने 11 दफ़ा खैरपुर मीरस काउंट कोन कयो खटिया ना वीडियो दिलवारा विन विन जो 10 वर्ड्स साईं मां या पटेल कोन चियान मां खैरू कोन चयो टीम ए जा 10 वर्ड्स तव्हां ॿुधाए 20 सेकंड में हाणे तव्हां पंहिंजे लास्ट गेस्ट जी तरफ़ लास्ट दिलवारे जी तरफ़ लेट्स आओ ही प्लेज
तब वो तमाम तैयार है तैयार यार that's a बिल्कुल ही अच्छी वे तमाम जो अखर जीम एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ जीम सां जत जी काथा जो जी जानी जन साहब चेपल कलम जोड़ी जोड़ेगा बस वो तमाम का बुधायो हो न का बुधायो मैंने वापस ठीक है जेको जेको तमाम बुधायो 10 वर्ड्स तमाम बुधाइन 20 सेकंड्स में सो इट इज नॉट बैड तो भाई ए टीम ए जा टोटल काउंट करना बुशरा 10 रोमी 10 सैल 7 27 ठीक है तारी एक कटरी अच्छा अदा तो फिर 14 आए महमूद 10 24 अदा बिशारत 9 33 जबरदस्त भाई सितारा इन खटे सके दिल वारा खटे बया पर हिकड़ी शे मुखे सुठी लगी त दिल वारा भले खटे वञन लेकिन सितारा क्लैपिंग कन पिया त इन गा ते हिन ऑलराइट तो साजो ई सेगमेंट में जब इसमें ते खत्म तो नेक्स्ट सेगमेंट स्टार्ट कजे ज़ुएब एक बहुत जबरदस्त जो है आज सेगमेंट हमारा होगा खाओ खट्टो का लेकिन वो खाओ खट्टो जो है ब्रेक के बाद करेंगे हम ठीक है तो पोता थोड़ो तैयार थी वञो खाइण जे लाइ नोमी ready खाओ हो जा। खट्टो सेगमेंट आने खां पो नोमी ready त ही से केरा पे न वञो नंढड़ी ब्रेक आया सा ही आयासे त वो गर्जी करे चो धरती जो जमालो वाह वाह जमालो वेलकम बैक टू धरती जो जमालो वाह वाह जमालो ए तमारे सी रहा स्पेशल ईद ट्रांसमिशन सा जे सितारन सा गड एकड़े साइड आइन सितारा तो बे साइड आइन दिलवारा अच्छा हाणे ताई जेके सेगमेंट्स सा जा थियाइन ओवरऑल सेगमेंट्स में एकड़ो सेगमेंट विन कयो आए सा जे सितारन ए बस सेगमेंट्स विन कयन दिलवारन हाणे दिसणो वे जेके सा नेक्स्ट सेगमेंट्स आइन उनन में केर करे तो विन फाइनलाइज सा लास्ट में ही कंदा से पर बिस्मा तो हम लोग स्टार्ट करें सेगमेंट या उससे पहले सेगमेंट था जो सेगमेंट इतनी जबरदस्त एंट्री आ रही अरे, है संजरानी अली से प्यार करते हैं तेरा एहसान है मौला हमारे पास बख्शिश का यही सामान है मौला दरे शौक़ न जब छोड़ दे जन्नत के बदले में ये सौदा हम नहीं करते हमें नुकसान है अली वली के पसीने से फूल बनते हैं उनके नक्शे कदम से उसूल बनते हैं क्या तारीफ करूं मैं हसनैन की जिनकी सवारी
रसूल बनते किसी भी मैदान विचों जा सुन ले सुन ले सुन ले नहीं भजदा अली वाला सोहना लगदा है अली वाला 1 2 3 4 सोहना लगदा है अली वाला प्यारा लगदा है अली वाला सोहना लगदा है अली वाला प्यारा लगदा है अली वाला किसी भी मैदान विचों जा सुन ले सुन ले सुन ले नहीं भजदा अली वाला सोहना लगदा है अली वाला सोहना लगदा है अली वाला प्यारा लगदा है अली वाला अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला अली मौला मार के बोतला साही जिस दम हांडिया दे विच पाया अली अली मार के बोतला साही जिस दम हांडिया दे विच पाया देवर बदले ताल सुने दे जोश शहबाज नूं आया बोतला किथे तू हुण आजा 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 देखूं सजदे सेवण वाला देखूं सजदे अली वाला देखूं सजदे सेवण वाला देखूं सजदे अली वाला अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला अली मौला जुर्रत की थी सैयद विच तारीख दे जा गई अली मौला इंज दी जुर्रत की थी सैयद विच तारीख दे जा गई बंदियां दे विच एक बंदे दी इंज दी शामत आ गई दम दम सा खिलाल कलंदर इंज गजदे अली वाला इंज गजदे अली वाला इंज गजदे अली वाला इंज गजदे अली वाला अली मौला अली मौला मेरा नाना कमली
इंज सजदे अली वाला, इंज सजदे अली वाला, इंज सजदे अली वाला, इंज सजदे अली वाला। जे अली नाम अली नाम अली नाम अली 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 नाल करना है प्यार, नारा मौला अली दाला अली 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 अली। जे अली नाल करना है प्यार, नारा मौला अली दाला अली 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 हायरी यारी। क्या बात, जबरदस्त। दिस इज वन ऑफ माय फेवरेट। जबरदस्त से घुमाए छॾियो ऐं दिलि न पई थिए त सेगमेंट स्टार्ट कयूं, बसि ही हलंदो रहे सां वेठा वञो। एनीवेज़ तमामु मज़ो आयो, उम्मीद था कयूं त तव्हांखे बि मज़ो आयो हूंदो। ऐं हाणे हलूं था पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़, जेको आहे खाओ ऐं खो। दैट मीन्स भई सितारा ऐं दिल वारा डिसाइड कयो त तव्हांजी टीम में केरु ईंदो जेको हुननि सां कॉम्पिटिशन कंदो खाओ ऐं खटो में। पहिरियों तव्हां डिसाइड कयो, पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं त छा खाइण वारा आहियो ऐं हिननि खे खणी तो जल्दी सां अचे। लेकिन सिर्फ सरप्राइज रखते हैं, अभी बताएं नहीं ना क्या खाना है, वो सरप्राइज रखते हैं। सरप्राइज आहे। हाँ। अच्छा हिननि खे अॻिते खणी जो जी, ये यहाँ पे ले आए। कोई आए? हरिये परिये 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 हरी आप। ठीक है तो जल्दी सा खणी चो ॾिसूं। तो जब तक डिसाइड कर लेते हैं कौन आएगा। ठीक है तो जल्दी सा डिसाइड ही पाण डिसाइड कंदा। डिसाइड करे छॾियो आहे जी, असां डिसाइडेड आहे। तमामु डिसाइडेड डिसाइडेड आहे बाबा, असां डिसाइडेड आहे। असां पंहिंजो शी मौजूद आहे, असां पंहिंजो शी मौजूद आहे। यस केना सोचाए रखियो आहे केर पे भाई करे आसे जगह लीड करे सहरिश लीड भाई करे लीड ना सो शेर ने एकड़ो बैठो हो जी न सीखा न जान सीखा न मला तू फेल मुंहिंजी तापस करे गट गई फिर आ गए भाई सरप्राइजेस भी। ठीक है तो पहिरियों मुझे हथ में ॾियो, मां हिननि खे ॾेखारियां, हिते टीम्स खे ॾेखारियां भई ॾिसो गुलाब जामुन आहिनि। हाणे तव्हां डिसाइड कयो तव्हां मूं केरु ईंदो ऐं खाईंदो गुलाब जामुन। केतिरा आहिनि केतिरा इहा त गणती कयो। हाँ हिकिड़ो खाईंदो, ॿिया ॿ हुनजी टीम जा हुनखे कंदा सपोर्ट। ठीक है त केरु पियो अचे, अची वञो तव्हां। असांजे साईं ओसी आ जाए हाणे कैसे कौन आ रहा है। सहरिश लीड को असल गाल ये है शेर जी जगह ना लिपस्टिक खराब है। लिपस्टिक तो खैर आ तो खान में मामले में शेर जल्दी तो क्या करो। ठीक है तो अच्छी वजह तव्हां कैसे कौन आ रहा है। ठीक है दिस कम फ्रॉम दैट साइड त ॿिनी टीम्स मां अची चुका आहिनि जा मेंबर्स ऐं तव्हां पंहिंजी टीम्स खे कंदो सपोर्ट। बिल्कुल कंदो। हीअं न आहे त तव्हां ही सॼा गुलाब जामुन रात में विधा ऐं सेगमेंट ख़तम। पूरे हैं सारे बराबर हैं। 4 5 6 7 8 9 खाई करे लास्ट में तव्हांखे ख़ाली वात ॾेखारिणो आहे। पूरो जॾहिं खाई वेंदो त पोइ असां कंसीडर कंदासीं, ईअं कोन कंदासीं। डन आहे। टाइम कितना है ज़ोएब, हमारे पास कितने ड्यूरेशन में खाना है। टाइम चलिए टाइम हम लोग काउंट कर लेंगे, आप लोग स्टार्ट करें तो फिर सेगमेंट स्टार्ट करते हैं। खत्म नथा कनि त टाइम हलंदो रहंदो। 9 10 टाइम 30 सेकंड। हाँ 30 सेकंड। ठीक है जब जो पहले खा लेगा बिल भी तो पहले ठीक है आई काउंट। ठीक है तो भाई इनके साथ कहो 1 2 3 एंड गो। चले चले जल्दी जल्दी जल्दी। हरी हरी हरी
Countdown. Okay, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Stop. Stop. ओके, सबसे पहले आता कैसा लग रहा है आपको? अच्छा इनसे पूछे जेको पहिरियों खाली बात ॾेखारींदो अञा खाइनि था हेॾे बि चार आहिनि हेॾे बि चार आहिनि ॾिसणो आहे केरु थो खाए जी बिल्कुलु टीम बी दिल वारा जबरदस्त मुकाबलो थी। ईद जो मौक़ो आहे ही गुलाब जामुन जेके बचा आहिनि इहे असां पाण में डिस्ट्रीब्यूट था कयूं तव्हां बि बात मिठो कयो हाँ भाई एक एक आप लोग भी मुंह मीठा करें खुशी का जी, मौका बिल्कुल। है ईद का मौका है जी सैर शो जानो पोइ मज़ो अचे ऑलराइट बिस्मा तव्हां बि बात मिठो कयो असां बि बात मिठो तो कयो फिर खाई हिकिड़ो विच में कैमरा तो फिर हिकिड़ो खाधा विच में न बचल त तुंहिंजा बि ओतिरा या मुंहिंजा बि ओतिरा या ओए हिकिड़ो आता है ॿ आहिनि बस अदी ठीक आहे त पोइ जल्दी सां तव्हां खणी वञो त असां पंहिंजो ॿियो सेगमेंट स्टार्ट कयूं जेको आहे तस्वीरुनि वारो टाइम आहे स्टार्ट करे सघूं था उहो वी आर कौन सा तस्वीरुनि वारा वी आर विन 3 सेगमेंट ठीक आहे त भई पोइ ये उठा के ले जाए बीच में से हिकिड़ो हुननि जी अञा ताईं खाए थो वेठो हाणे असां स्टार्ट कंदासीं पंहिंजो तस्वीरुनि वारो सेगमेंट उन में असां तव्हांखे स्क्रीन ते ॾेखारींदासीं पिक्चर तव्हांखे गैस करिणो आहे त उहा कहिड़े आर्टिस्ट जी कहिड़े सेलिब्रिटी जी पिक्चर आहे पंहिंजी उर्दू मीडिया मां बि थी सघे थो सिंधी मां बि जेके असांजा फेमस सेलिब्रिटीज़ आहिनि शख़्सियतूं आहिनि तव्हांखे गैस करिणो आहे त कहिड़ी शख़्सियत आहे ठीकु आहे त वन टाइम हिकिड़ो टाइम असां ॾींदासीं ऐं सितारनि खे ॿियो टाइम सेकेंड टाइम दिलि वारा त वन बाय वन तव्हांखे पुछंदा वेंदासीं ॾिसंदासीं त केरु केरु असांखे सही ॿुधाए थो त बिस्मा बी साइरन लेट्स आस्क इन्हें में सीनियर भाई खड़ी द फर्स्ट पिक्चर चले ठीक है तो ये पिक्चर अच्छी पिक्चर चुकी है टीम ए गैस करें जी पाकिस्तानी कंफर्म जी पाकिस्तानी शख्सियत है एक डिसाइड करना है कंफर्म पंहिंजे हेॾे। उर्दू मीडिया आहे। जी इन की सुञाणींदासीं असां नोज़ ई लिप्स ई गायब इन की सुञाणा मां लिप्स ना त आईज ॾिसी करे तव्हां गेस करे सघो था न अच्छा को क्लू ॾेई सघूं था हाँ यस आहे त उर्दू मीडिया में लेकिन जी शादी मुझे ख्याल में सिंधी सां थियल आहे गेस निदा यासिर न नहीं तो चॉइसेस नहीं देनी है कंफर्म करके नाम बताना आप लोग ठीक है असां काउंट डाउन स्टार्ट कंदासीं हा। हुन खां पोइ असां हिननि खां इहो ई पुछंदासीं त इहे ॿुधाए सघनि था या नथा ॿुधाए सघनि कास्ट जो कैसर निज़ाम की वाइफ फजीला काजी आर यू श्योर आई थिंक सोचे वठो कंफर्म आंसर है ठीक आहे त ही चवनि था फजीला काज़ी लेक्सी फजीला काज़ी आहिनि या न आहिनि चले जी। क्लियर कजो फजीला That means तव्हां बिल्कुल सही ॿुधायो हाणे वारी आहे दिल वारनि जी त ॾिसूं था दिल वारा सही ॿुधाइनि था या नथा ॿुधाइनि त भई जल्दी सां ॾेखारियो असांखे तस्वीर ऑलराइट त पिक्चर Okay. अची चुकी आहे हाणे ॾिसूं था त दिल वारा हिनखे गैस करे सघनि था या नथा अरे यार मुझे ही खबर आ ये मुखे भी खबर आ अरे गुलमल्ला श्योर त भई क्लियर कयो तो भाई जल्दी सां नेक्स्ट पिक्चर ॾेखारियो असांखे जेको ॿुधाईंदा असांखे सितारा टीम ए So here's the अची picture. चुकी आहे कैसर निज़ामानी जी कैसर निज़ामानी आर यू श्योर कंफर्म कैसर निजामानी यस कंफर्म डाउन कंफर्म वंस अगेन लास्ट लॉक करे छॾियो हिकिड़ो मिनट कैसर निज़ामानी कैसर निजामानी ठीक आहे त भाई क्लियर कयो पिक्चर खे बात थाने कोने जबरदस्त भाई दोनों टीम जबरदस्त वंस अगेन असां अचूं था दिल वारनि ॾे त भाई जल्दी सां पिक्चर ॾेखारियो दिल वारनि ॾे पिया अचूं जी पिक्चर अची चुकी है सोचे वठो सोच ले केर
अब मां ॿुधाए थो सघां ॿुधायो न न न न न ही न ॿुधाईंदा त पोइ तव्हां ॾेई साईंदा कंफर्म जवाब स्टाइल लिखियो हाँ मुमताज कंवर मुमताज कंवर हाँ, बिल्कुल। डन आहे डन, डन। फाइनल कयूं डन, डन, नासिर भाई क्लियर कयो बिशारत वारी ॻाल्हि कयो क्लियर Pictures done. All right, the NNTY pictures done. That means he segment been in wonderfully play kayo khedio asade sitara with the dilwara be very well played from both of you. All right, the results clear. Aaj ja asanja winner ahen bhai dilwara. बट उन सां गॾो गॾु सितारा बि भई घटि न खेॾिया हिननि बि तमामु वंडरफुली प्ले कयो हिकिड़ो दफ़ो हिननि जे लाइ बि ऐं थी वञनि ताड़ियूं वेरी वेल प्लेड ऐं हिते असांजो प्रोग्राम पुॼे थो पंहिंजी पुॼाणी ते असां वाइंड अप कंदासीं पंहिंजी लास्ट परफॉर्मेंस ते पंहिंजो ऐं पंहिंजनि जो ख़्यालु रखिजो वंस अगेन थैंक यू वेरी मच ऑल ऑफ यू फॉर बीइंग विद अस त थी वञे परफॉर्मेंस तव्हांजी जी आदि आज लाली मोरे लाल की जित देखूं ते लाल लाली लगावण में गई ते मैं भी हो गई लाल मेरी लाल मेरी हो लाल मेरी पत रखियो भला झूले लालन हो लाल मेरी